दरिया खान मरी भरिसां कार नुसरत कैनाल में किरी पई, ॿ ॼणा ॿुॾी विया, ॻोल्हा जारी आहे। कार दरिया खान मरी भरिसां महराण हाईवे ते मंगिया मोरी स्टॉप वटि तेज़ रफ़्तारी सबबि नुसरत वाह में किरी पई, जंहिं में 3 ॼणा सवार हुआ। उन्हनि मां हिकु ॼणे राजा न्याज़ खे बचायो वियो आहे, जॾहिं त 2 ॼणनि जी तलाश जारी आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे नौशर फिरोज़। मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राना रियाज़ उल हसन। जी राना, छा तफ़सील आहिनि? जी ज़ारा, दरिया खान मरी भरिसां महरान नेशनल हाईवे ते मुंगिया मोरी स्टॉप वटि तेज़ रफ़्तारी सबबि ड्राइवर खां बेकाबू थी कराची खां सखर तरफ़ वेंदड़ GLI कार सदावाह में किरी पई, जंहिं में 3 मुसाफ़िर सवार हुया। हिननि मां हिकु ॼणे राजा न्याज़ खे बचाए वरितो आहे, जॾहिं त 2 ॼणा ॿुॾी विया आहिनि, जिन जी तलाश जारी आहे। कार सवार चकवाल जा रिहाइशी ॿुधाया पिया था वञनि। मुंगिया मोरी वटि दरिया खान मरी पुलिस ऐं मुक़ामी माण्हू टोबा मौजूदु आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त कार में 3 मुसाफ़िर सवार हुया, जिन मां हिकु ॼणे राजा न्याज़ खे बचाए वरितो आहे, जॾहिं त 2 ॼणनि जी मुक़ामी टोबनि ज़रिए ॻोल्हा जारी आहे। जी